अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां महबूब उमर जो ऐं अॼु जी हीअ वीडियो आहे इंटरनेट बाबति। इंटरनेट कॾहिं कीअं वजूद में आयो, इंटरनेट जो बानी केरु आहे ऐं इंटरनेट जे बारे में खोड़ सारा सवाल। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, अक्सर तव्हांजे ज़हन में कॾहिं कॾहिं सवाल ईंदा हूंदा त इंटरनेट कॾहिं ऐं कीअं वजूद में आयो, इंटरनेट जो बानी केरु आहे ऐं उन छाजे लाइ इंटरनेट ठाहियो हो। उहा ॼाण घटि माण्हुनि खे हूंदी, जॾहिं त इन राब्तनि वारे निज़ाम खे ठाहींदे 35 खां 40 साल थी चुका आहिनि। इंटरनेट जो पहिरियों नालो आरपेंट हो। बर्तानिया सां तालुक़ु रखंदड़ वेलिश साइंसदान डोनाल्ड ड्यूज़ 1969 ईस्वीअ में मवासिलाती राब्ते आरपेंट खे डिज़ाइन कयो, जंहिंखे उन वक़्तु सिर्फ़ु अमरीकी दिफ़ाई खाते जे राब्तनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो, जंहिंखे वसी करण लाइ अमरीकी यूनिवर्सिटियुनि ऐं रिसर्च सेंटर्स में उन ते कमु कयो वियो। ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया ऐं स्टैनफोर्ड रिसर्च इंस्टीट्यूट इन नेटवर्क खे जदीद ऐं फ़ाल करण में अहम किरदारु अदा कयो। सन 1973 में इंटरनेट प्रोटोकॉल कम्युनिकेशन सिस्टम खे वधीक वसी ऐं ताक़तवर बणाइण जो कमु थियो, जंहिंखां पोइ उन मवासिलाती राब्ते सां कम्युनिकेशन वारी दुनिया में इनकलाब अची वियो। इंटरनेट जो निज़ाम अॻु मौजूदु राब्तनि वारे निज़ाम जे कोताहियुनि खे ख़तमु करण लाइ ठाहियो वियो। बर्तानवी साइंसदान टिम बर्नर्ली 6 सालनि खां पोइ उन राब्ते खे इस्तेमालु कंदे 1989 में इंटरलिंक हाइपर टेक्स्ट डॉक्यूमेंट्स ईजाद कयो, जंहिं बाद वर्ल्ड वाइड वेब जो नालो वरितो। जॾहिं त 1983 में 1 जनवरी ते इंटरनेट निज़ाम खे बाक़ाइदा तौरु इस्तेमालु कयो वियो, जेको हिन वक़्तु सस्तो मवासिलाती राब्तनि वारो निज़ाम बणिजी चुको आहे ऐं किरोड़े माण्हू उन ज़रिए पंहिंजो कमु कनि था, के त उन तां कमाइनि था। उन हवाले सां 1 जनवरी खे ब्लैक डे जो नालो बि ॾिनो वियो। जॾहिं अमरीकी दिफ़ाई खाते मवासिलाती राब्तनि वारे निज़ाम खे इंटरनेट प्रोटोकॉल कम्युनिकेशन सिस्टम में तब्दील कयो, पर इंटरनेट खे शुरूआती ठाहींदड़ डोनाल्ड ड्यूज़ खे पाण उहा तवक़ा न हूंदी हुई त संदसि ठाहियल मवासिलाती राब्तनि वारो निज़ाम अॻिते हली एतिरो वसी ऐं फ़ाइदेमंद साबित थींदो ऐं आरपेंट इंटरनेट में तब्दील थी वेंदो। दोस्तों, तव्हां पाण ॾिसी सघो था केॾी वॾी तब्दीली आहे हीअ। उमेदु आहे हीअ तब्दीली तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी तब्दीली में। तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।